पहिरीं नवंबर 1939 जो ॾींहुं हुयो। बज़ाहिर त इहा गोली जेका आहे उहा भगत कंवर राम खे लॻी हुई, पर हक़ीक़त इहा आहे त इहा गोली सिंध जे अमुन, सुख, शांती, भाईचारे, रवादारी ऐं इंसानियत खे लॻी। परखण चाहियूं वधीक कंहिं आईने में त उहो आईनो इंसान ज़ात वारो आईनो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि त भगत कंवरराम साहिबु सिर्फ़ु हिकु रागी हो, पर मां चवंदुसि हू रागी न हो, हू त्यागी हो। त्यागी चइबो आहे जेको दुनवी ख़्वाहिशुनि खे त्याग करे, हटाए, पाण खां परे करे ऐं हिकिड़े ख़ासि इंसानी जज़्बे सां अॻियां अचे। पाण शाइर बि हो त उहे सभिनी नाले वारनि रागियुनि ॻाया आहिनि, गुलकाराउनि ॻाया आहिनि। आबदा परवीन साहिबा असांजी वॾी नाले वारी गुलकार आहे, उन बि उन जे तत्व ते उन जे रंग खे उन में नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो इहो ॻायो। ऐं इन खां सवाइ ॿिया बि आलाप हुन जा जेके आहिनि, उन में दर्द जी जेका कैफ़ियत हुई, जॾहिं आलापींदो आला त एॾी ऊचाई ते वेंदो, ॻाईंदो मथाईअ में हुयो, हेठि कॾहिं बि हुन न ॻायो।